बा कॾहिं दवार दिल जा न बूट बा तूं भले हली आ ॿ लुड़का आला तॾहिं बि हूंदा मतां चई त आजिया न थींदी। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो तव्हां सभिनी महबूब माण्हुनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे चाचे जे वर्सीअ ते सूफ़ी क़ुर्बान जे वर्सीअ ते हुनखे मोहबतूं ऐं भेटा ॾियण लाइ असांजे नंढड़ी नींढ ते हिते पहुता आहियो। थोरा न थोरा मूं ते मारू वड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणींदुसि केतिरा। सूफ़ी क़ुर्बान खे असां खां विछड़े 18 साल थी विया आहिनि, पर हुनजी मोहबत, हुनजो प्यार, हुनजी उख़ुवत, हुनजी पंहिंजे इलाइक़े लाइ कयल ख़िदमतूं, तसफ़ी तौर ते हुन जेको माण्हुनि में जिदत पैदा कई, माण्हुनि में जेको शऊर पैदा कयो, माण्हुनि खे पंहिंजे हक़नि लाइ जेको सुझाव कयो, सूफ़ी ख़ाकसार तहरीक में रहियो, बिलावली तहरीक सां असांजो तसलसल रहियो आहे। इन करे असां जे वॾनि उन जदोजहद में, सिंध जे जदोजहद में पंहिंजे हक़नि ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ पंहिंजे सुजाॻीअ जो हिकिड़ो रोल प्ले कयो आहे। तव्हां ॾिसो त कल्ह जेको वाक़ियो थियो आहे, कल्ह नाव वली मोहम्मद भंडनि जे ज़मीन ते जेको 5 माण्हू मारिया विया आहिनि, उन करे अञा बि ज़रूरत आहे तसफ़ जी, त माण्हुनि में सहप पैदा कजे, माण्हुनि में रवादारी पैदा कजे, माण्हुनि जो अंदरु उजाड़िजे, त जीअं माण्हू जेको नफ़्सा नफ़्सीअ जे दौर में, छित कुताई जे दौर में फासी पियो आहे, उनखे वाहिद हथियार आहे उहो तसफ़ जो हथियार आहे, जंहिंसां असीं ही मोहबती मेला मचाए माण्हुनि में अनानियत खे ख़तमु करे, माण्हुनि में सुख ऐं चैन पैदा करे हीअ जदोजहद खे अॻिते वधाए सघूं था। न त ॾिसो था त माण्हू खे खाइण लाइ, माण्हू खे मारण लाइ हथियार खणी बीठो आहे ऐं केॾी वहशत थी वई आहे, केॾो नाहक थियो आहे। कल्ह जेको वाक़ियो थियो आहे, इन ते त रत जा ॻोढ़ा था ॻाढ़जनि, मासूम माण्हुनि खे क़तलु कयो वियो आहे, हुननि खे मारियो वियो आहे, बेहथियार माण्हुनि खे। ईअं को थींदो आहे? अहिड़ो को नाहक थींदो आहे? वेही तही माण्हुनि खे क़तलु कयो। सो ही सॼी जेका आहे हुकूमत जी लाक़ानूनियत, हुकुमरानी न हुजण जे करे उन करे थी आहे। इन करे सूरत हाल इहा आहे त असांखे वरी बि तसफ़ जे मैदान में तसफ़ी तौर ते फ़क़ीरनि जे ॿोलियुनि खे, मोहबत जे ॿोलियुनि खे अॻिते वधाइणु खपे, त जीअं जेको अंदर में दूरियूं आहिनि, जेके अंदर में क्रूद आहिनि, उनखे ख़तमु करे। सिंध जी सॼी सूरत हाल ॾाढी करब वारी आहे, ख़राबु आहे। उन में जेकॾहिं असां सही पंहिंजे धरती, पंहिंजे वतन जी मालिकी कई त ठीकु आहे, न त असांजी हालति ॾाढी ख़राबु थींदी। इन करे उन पैगाम खे, सूफ़ियुनि जो जेको पैगाम आहे, मज़ाहिमत जो जेको पैगाम आहे, मोहबत जो जेको पैगाम आहे, ॿधीअ जो जेको पैगाम आहे, त मस्जिद ढा दे, मंदर ढा दे, किसी दी दिल न ढा, ख़ुदा दिलां विच रहंदा आहे। उनखे ज़रूरत आहे त उनखे वसी कयूं, दिलि जे दरीचे खे वसी कयूं, सिंध जे हिन कैनवास ते मोहबत जा मेला मचायूं, नफ़रत खे ख़तमु करे भाईचारे जी फ़िज़ा क़ाइमु करियूं। ताज़ो तव्हां ॾिसो त भिटशाह शहर जे लाइ सॼे इलाइक़े जा माण्हू हुनखे तहलके जो मुतालबो करे रहिया आहिनि त भिटशाह खे तहलको कयो, जेको हुकूमत लाइ 5 मिंटनि जो खेल आहे। नोटिफिकेशन कढनि ज़िलो थी वञे, ही पंहिंजे मफ़ादनि में त सभु कुझु कनि था, पर हिकिड़ो असांजो आफ़ाक़ी शाइर, सिंध जो रहबर, रूहानी रहबर, असां सभिनी जो मोहसन अॻुवान, जंहिंजे लतीफ़ जे रोशनीअ में असीं सफ़र था कयूं, उन शहर जे भिटशाह शहर खे तहलको नथो कयो वञे। अॼु आउं हिन पिंडाल खां मुतालबो थो करियां त तव्हां इहो चाहियो था त भिटशाह शहर जे तालको थिए। असीं चाहियूं था त भिटशाह खे तहलको कयो ऐं भिटशाह खे सहूलियतूं ॾियो, ज़िले जो हेडक्वार्टर बि उते कयो, त जीअं ही जेका सॼी फिनामीना आहे, जेको माहौल आहे, उहो सॼो सिमथिम थिए ऐं उते यूनिवर्सल जेको आहे पैगाम, जेको लतीफ़ जो आफ़ाक़ी आहे, उहो दुनिया खे मिले। ऐं घणो टाइम कोन वठंदुसि, छो त नसीर साहिबु वेंदो ऐं रागी बि वेठा आहिनि, ॿिया दोस्त बि वेठा आहिनि, असांजा महिमान दोस्त इदरीस चांडियो साहिबु, जान मोहन जुनेजो साहिबु, डॉक्टर नजीब साहिबु, ॿिया बि दोस्त इलाही असांजा आया आहिनि, जेके महबूबनि सभिनी सां कचहरियूं थींदियूं। ऐं आउं फ़क़ति इहो चवंदुसि त वफ़ा यादि आई, जफ़ा यादि आई, वरी दिलि ॾियण जी सज़ा यादि आई, वियो झोल भरिजी कंडनि सां, तॾहिं हातम जी सख़ा यादि आई। वॾी महिरबानी। हीअ सरदार अयास मेमन, जिन महिमाननि खे वेलकम जा कुझु लफ़्ज़ चया।
उन खां पोइ असांजी नंढड़ी शहज़ादी जेका पिण वेलकम जा कुझु लफ़्ज़ चवंदी, फ़ातिमा अंसार, असांजी नंढड़ी शहज़ादी फ़ातिमा अंसार। गुज़ारिश आहे बाबा स्टेज ते अचो ऐं महिमाननि खे वेलकम जा कुझु लफ़्ज़ चओ।